शहदादकोट की किस्मत भी बस अजीब है। एक तो गुज़श्ता 3 दहाइयों में एक एक करके 2-3 मेन रोड रास्ते सियासी सिफारशी बुनियादों पर बनाए तो गए, और अब गैस कंपनी की जानिब से शहर के मुख्तलिफ मोहल्लों और करीबी गाँवों में नई पाइपलाइनें बिछाने के बहाने वो बने रोड रास्तों को बड़ी बेदर्दी के साथ उखाड़ कर तबाह बर्बाद किया जा रहा है। के अरसे खां पोइ शहदादकोट जे मथां वफ़ाक़ी सरकार राज़ी थी, गैस जी पाइपलाइन मिली, पर उन जी प्लानिंग न हुई। हाँ गैस जी पाइपलाइन जाथे जाथां जाथां माना हिन जी खोटाई हले थी, उहो रोड जो विच वठी खोटाई कनि था। हाँ जॾहिं रोड विच वठी खोटाई कंदा त माण्हुनि जे अचु वञ ते इंतिहाई जेको मुश्किलातूं पेश अचनि थियूं। मां सुबुह पाण सरकारी अस्पताल वियो आहियां, 5 हंधनि ते मां माना घिटी मट कई आहे, त माना एॾी सूरत हाल हिननि माना ख़राबु जोड़ी आहे जो माण्हू जे लाइ अचु वञ जे लाइ बि इलाही सारा मसइला आहिनि। त उन खां पोइ हितां जी म्यूनिसिपल इंतिज़ामिया खे 14 करोड़ जेके आहिनि उहे मिलिया आहिनि, इन जे करे त हीअ जेके रोडनि जा पटाई थिए थी ऐं पूरा इहो पाण कराइनि था। मथां खां जेके 4-8 सिरा हिननि खे लॻाइणियूं आहिनि, उन्हनि जा हिननि खे 14 करोड़ मिलिया आहिनि, पर हितां जी म्यूनिसिपल जी इंतिज़ामिया जेका आहे उन्हनि 14 करोड़नि खे बि माना खाइण ऐं फॿाइण जे चकर में लॻी पई आहे। त असां इहो मुतालबो कयूं था त सिंध हुकूमत जेको आहे उहो हिननि समूरनि कुदनि करतूतनि में हितां जे माना ज़िम्मेवार माण्हुनि सां भाङे भाई वार आहे। हाई कोर्ट ऑफ सिंध इन जो नोटिस वठे, शहदादकोट जे अंदरि जेको माना गैस जो कमु हले थो, पहिरियां त उनजी जेका आहे उहा प्लानिंग दुरुस्त कई वञे ऐं उन खां पोइ जॾहिं पाइपलाइन विछाई वञे थी त जेको मथां खां कमु आहे पंहिंजो ब्लॉक जो या पेवर ब्लॉक जो वो फौरी तौर पे कराया वञे त हितां जे शहरनि खे का तकलीफ़ न थिए। आप देख सकते हैं पूरा शहर इस वक्त गैस कंपनियों ने गैस नई जो पाइपलाइन है वो वहाँ पे उखाड़ कर, रोड को उखाड़ कर जो है ना वो लगा रहे हैं, और इस वजह से जो हमारे शहरी हैं वो इस मुश्किलात का शिकार हैं। सिंध गवर्नमेंट ने इस मुश्किलात को दूर करने के लिए म्यूनसिपल शहदादकोट को 14 करोड़ अदा किए हैं ताकि जो रोड उखड़े हुए हैं उसको बनाते जाएं, लेकिन ताहाल किसी किस्म की कोई हमें अमल दरामद नज़र नहीं आता। म्यूनसिपल चेयरमैन की जानिब से मुतालबा करते हैं कि जो 14 करोड़ आए हमारे लिए आए हैं, शहदादकोट के लिए आए हैं, तरक्याती कामों के लिए आए हैं, वो इस पे खर्च करें। जबकि दूसरी जानिब उखड़े रोड रास्तों के लिए करोड़ों रुपए मंजूर भी हो चुके हैं, मगर अफसोस के रोड रास्तों का रिपेयर का काम 1 महीना गुजरने के बावजूद ताहाल शुरू नहीं किया जा सका है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शहदादकोट।